तंगवाणी में बलदियाती चूंड में हिस्सो वठंदड़ शहरी इतिहाद ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻवाननि पारां टाउन कमेटी ऑफिस मां रिहाइश सर्टिफिकेट न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। शहरी इतिहाद ऐं क़ौम परस्त अॻवाननि कारी किफ़ायतुल्ला खोसो, रहमदुल्ला अशारी, शरबत नंदवाणी, रबडिनो मलिक ऐं ॿियनि चयो आहे त टाउन कमेटीअ खे गुज़िरियल ॾींहुं ऑफिस पहुची रिहाइश सर्टिफिकेट जारी करणा हुया, पर ॼाणे वाणे देर कई पई वञे। शहरुनि चयो आहे त इलेक्शन जमहूरी अमल आहे। वॾेरकी निज़ाम सबबि आम शहरुनि ऐं क़ौम परस्तनि खे जमहूरियत खां परे रखण जी नाकाम कोशिश कई पई वञे। हुननि जो चवणु हुयो त टाउन कमेटीअ जा मुलाज़िम पंहिंजे ऑफिसुनि में विहण बजाए भोतारनि जे बंगलनि खे तरजीह ॾियनि था ऐं वॾेरनि खे समूरा काग़ज़ात घर वेठे मुकमल करे ॾियनि था। आम शहरी ऑफिसुनि जा धिका खाई ख़ाली वापसि वञनि था। शहरी इतिहाद पारां सुभाणे शहर में जमहूरी अमल खे रोकण जी साज़िश ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु पिणु ॾिनो वियो ऐं कोर्टुनि में वञी गैर जमहूरी अमल ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करण जो चुता पिणु ॾिनो वियो आहे।